मीरपुर माथले जे बेनज़ीर कॉलोनी वासण नारीअ सां जवाबदारनि पारां इज्तिमाई कई वई आहे। ॾाढाई जो इंकशाफ कयो वियो आहे। जवाबदारनि ज्यादती जो निशानो बणाइण खां पोइ नारी बेहोशी जी हालत में शहर भरिसां रेलवे फाटक वटि उछलाए विया। DHQ अस्पताल मुंतकिल कई वई आहे। वारसनि मूजिबि टिनि जवाबदारनि राति जो नारी खे अगवा करे ॾाढाई जो निशानो बणायो आहे। इंसाफ़ कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेले जी बेनज़ीर कॉलोनी वासण नारीअ सां जवाबदारनि पारां इज्तिमाई ॾाढाई जो इंकशाफ थियो आहे। जवाबदारनि ज्यादती जो निशानो बणाइण खां पोइ नारी खे बेहोशी जी हालत में शहर भरिसां रेलवे फाटक वटि उछलाए छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। मीरपुर माथेले मां आवाज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खान जी। लतीफ़ वसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, ही मीरपुर माथेलो थाने जी हद है, जिते बेनज़ीर कॉलोनी वासण नौजवान नारी से टिनि पारां मुबैना ज्यादती बाद अगवा करे उनके रेलवे स्टेशन पर फिटो करे विया आहिनि, जंहिंमें नारी जो नालो है ईमान ऐं उनकी अमड़ जेका उन मीरपुर माथेलो थाने ते NC दाख़िल कराई है। उन रिपोर्ट में जणायो वियो आहे शुरुआती तौर ते जेके टे ॼणा आहिनि गबोल बिरादरी सलीम इमरान अली गबोल वारनि जो घर में दाख़िल थी यानी कि अगवा करे उनखे ज़बरदस्त लजालत कई है, पर पुलिस पारां चयो वियो आहे मामले की जांच कयो पिया। इन वक्त न्याणी जो छोकरी जो लेटर मेडिकल लेटर ते DHQ हॉस्पिटल में आहे। वधीक जेका आहे रिपोर्ट बाद क्लियर थींदो चवनि था रेप थियो आहे न थियो आहे, पर इन वक्त उहा छोकरी जेका आहे ईमान मलिक उहा मीरपुर माथले जो DHQ अस्पताल में दाख़िल आहे। जी ठीक है, अवां जी वरी मेहरबानी।